मैं राजा परवेज अशरफ सदके दिल से हल्फ उठाता हूं कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा कि बहैसियत रुकन कौमी असेंबली मैं अपने फराइज मनसबी, ईमानदारी, अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आइन और कानून और असेंबली के कवायद के मुताबिक और उसके तहफ़्फ़ुज़ और दफा करूंगा। कौमी असेंबली जे नवनि चूंडियल मेंबर्स हल्फ खणी वरितो। मेंबर्स जी हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। स्पीकर राजा परवेज अशरफ नवनि चूंडियल MNAs खे हल्फ खणायो। नामज़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान, कैसर उमर अयूब, सरदार अख्तर मिंगल ऐं ॿियनि MNAs हल्फ खंयो। नवाज शरीफ हाज़िरी रजिस्टर ते सही करण लाइ पहुतो त सुन्नी इतिहाद जा मेंबर्स चोर चोर जा नारा हणंदा रहिया। अलीम खान खे सॾायो वियो त ऐवान लोटा लोटा जे नारनि सां गूंजी उथियो। नून लीग मेंबर्स घड़ी चोर जा नारा हणंदा रहिया। स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। नए वज़ीर आज़म जी चूंड आचरण ॾियारे 3 मार्च ते थींदी क़ौमी असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 2 मार्च मंझंदि 2 वॻे ताईं जमा कराए सघिबा। क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी सुभाणे थींदड़ चूंड लाइ नून लीग जे अयाज सादिक ऐं पीपल्स पार्टी जे गुलाम मुस्तफ़ा शाह नामज़दगी कागज़ मंज़ूर। स्पीकर लाइ सुन्नी एताज जे आमिर डोगर ऐं डिप्टी स्पीकर लाइ जुनेद अकबर जा कागज़ बि मंज़ूर कया विया। इलेक्शन कमीशन सदारती चूंड लाइ शेड्यूल जो ऐलान बि सुभाणे कंदी। JUI पारां सदर वज़ीर आज़म ऐं स्पीकर जे चूंडुनि में हिसो न वठण जो ऐलान। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त वज़ीर आज़म, सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड में शामिल न थींदासीं। अपोज़िशन में वेहंदासीं। नवाज शरीफ सां मुलाक़ात नाहे थी। वज़ीर आज़म जी चूंड लाइ वोट न ॾींदासीं। जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जनाब जुनेद अकबर खान साहब, क़ौमी असेंबली में हलफ बरदारी दौरान मेहमाननि जी गैलरी में वेठल आसफा भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जे हक़ में नारा हणाईंदी रही। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो MNAs तौर सही करण लाइ पहुता त अगली बारी फिर ज़रदारी, बीबी का बेटा बिलावल जहिड़ा नारा हया विया। आसफा भुट्टो मेहमाननि जी गैलरी में वेठल मरियम नवाज़ सां बि हथ मिलायो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु राति खां तेज़ बरसातुनि जी अॻकथी। सिंध हुकूमत समूरे सूबे में रेन एमरजेंसी लागू करे छॾी। सुभाणे अवाम खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां कराची समेत सूबे जे अक्सर शहरनि में बरसात पवंदी ऐं बरसात जो इहो सिलसिलो 5 मार्च ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते जी अॻकथी बाद वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इम्कानी बरसातुनि बाबति इजलास थियो। कराची में इंतजामिया खे अलर्ट रहण सां गॾु सुभाणे खांकी ऐं सरकारी इदारनि में अधु ॾींहुं मोकल कई वई। सूबे में शाम जी शिफ्ट वारा स्कूल बंदि करण जो नोटिफिकेशन बि जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम खे गुज़ारिश आहे त सुभाणे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरे। इंतजामिया कंहिं बि इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमल करे वठे।
बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर में हिक ॾींहं जे वक़्फ़े खां पोइ ॿीहर गड़े सां गॾु बरसात। नगौर में बरसातुनि सबबि ज़मीनुनि जा बंद टुटी पिया। पाणी ग्वादर शहर तरफ़ वधण जो ख़दशो। सूबाई इंतिज़ामिया ग्वादर खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो। बलोचिस्तान जे तालीम खाते पारां हिक हफ़्ते लाइ सूबे जा समूरा तालीमी इदारा बि बंदि रखण जो ऐलान। नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ पारां पीटीआई बानी पारां IMF खे लिखियल ख़त मुल्क दुश्मनी करार। नवाज शरीफ चयो आहे त पीटीआई बानी जो IMF खे लिखियल ख़त मुल्क सां दुश्मनी बराबरि आहे। शहबाज शरीफ चयो त पीटीआई बानी जा ख़यल क़दम मज़म्मत जोगा आहिनि। साइफ़रबाद IMF खे ख़त लिखण हिक ॿी मुल्क दुश्मनी जो सबूत आहे। अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहण ऐं बेगुनाह सियासी कैदियुनि खे आज़ाद करण जो वाइदो करे ऐवान में आया आहियूं, जंहिं ते पूरो लहण जी कोशिश कंदासीं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे वज़ीर आज़म लाइ नामज़द उम्मीदवार उमर अयूब जो क़ौमी असेंबली में ख़िताब। बैरिस्टर गोहर चयो आहे त कंहिं जो मैंडेट चोरी करे ऐवान में न अचणु घुर्जे। बलोचिस्तान असेंबली जे बिना मुक़ाबले चूंडियल स्पीकर अब्दुल ख़ालिक अचकज़ई ऐं डिप्टी स्पीकर ग़ज़ाला उहिदे जो हल्फ़ खणी वरितो। KP असेंबली में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो बाबर सलीम सवाती स्पीकर ऐं सुरैया बीबी डिप्टी स्पीकर चूंडिजी वई। ॿिन्ही हल्फ़ खणी वरितो। इजलास दौरान नून लीग MPA सोबिया शाहिद ख़िलाफ़ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मेंबर्स जी नारेबाज़ी। सोबिया शाहिद बि जूतो लाहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स खे ॾेखारींदी रही। नामज़द वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे शिकायत बि कई। पीपुल्स पार्टी सेनेट जे 9 सीटुनि ते तकड़ी इलेक्शन कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। पीपुल्स पार्टी चीफ इलेक्शन कमिश्नर खे लिखियल ख़त में चयो आहे त 8 सेनेटर्स चूंडुनि में कामयाब थिया आहिनि। निगरान वज़ीर आज़म सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। 9 ख़ाली सीटुनि ते चूंड कराई वञे। पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क 2024 मुकम्मल। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तक़रीब में ख़ासि मेहमान तौर शिरकत कई। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क में पाक फौज जे 7 ऐं दोस्त मुल्कनि जे 15 टीमुनि हिसो वरितो। दोस्त मुल्कनि में अमेरिका, चीन, जर्मनी, सऊदी, बहरीन, कतर, उर्दन, थाईलैंड, काज़ाकिस्तान, तुर्की, मराकश, मालदीव, उज़्बेकिस्तान, श्रीलंका जी टीमुनि हिसो वरितो। 60 कलाक ड्रिघे मश्कनि जो मक़सद जंगी सलाहियतुनि खे वधाइण हो। नौशरो फिरोज में सूफी शाह नज़ीर ऐं नोवल घोट जे खानदानी प्लाट ते ॿीहर कब्ज़ो। तामीराती कम शुरू। पीर बशीर अहमद चयो आहे त इंतिज़ामिया जी मिली भगत सां बंदि पियल कम ॿीहर शुरू कयो वियो। प्लाट असांजो आहे। रिकॉर्ड ॾेखारण बावजूदि DC ऐं SC ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अब्दुल अलीम ऐं अली रज़ा लाड़क जे वॾनि सर्वे नंबर 371 मां कुझु एराज़ी ख़रीद कई हुई। हाणे वधीक एराज़ी ते कब्ज़ो कयो पियो वञे। तामीराती कम बंदि कराए कब्ज़ो ख़तमु करायो वञे। हज़रत कलंदर लाल शहबाज जे 772 उर्स जूं पहिरें ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। गवर्नर कामरान टिसूरी सेवण पहुची उर्स जो इफ़्तिताह कयो। मुल्क जी कुंड कुर्छ मां पांधीअड़नि जो वॾो अंग सेवण पहुतल। सिक्योरिटी जा बि इंतिहाई सख़्त इंतज़ाम। 5000 खां वधीक एहलकार मुक़रर थियल।